इसराइलन जी हिकिड़ी हिकिड़ी किन्नी हिकिड़ी KFC जंहिंजे करे ही बंद कराने जे लाइ असां निकिता आहियूं। असां पंहिंजी जान जो बि नज़रानो ॾींदासीं। हिननि खे उते रहण लाइ जॾहिं फ़लस्तीन जा नंढा नंढा बच्चा लावारिस थिया उन्हनि जा लाश खणी वेंदा, हिननि खे उते रहण नथो अचे। हिननि पंहिंजे KFC वारनि जेको थोरी ड्रा ड्रूअ थी आहे त हिननि सिंधी भाइरनि जे मथां लाठी चार्ज कई आहे, उन्हनि सां विड़िया था वञनि, उन्हनि खे अंदरि बधो अथऊं। हिन खां पोइ इहो फ़लस्तीन खे तो प्रोटोकॉल ॾियनि जेतिरो हाणे तव्हां ॾिसी सघो था KFC खे प्रोटोकॉल ॾिनो अथऊं। अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, तव्हां सां मुखातिब तव्हांजो मेज़बान आऊं अहमद खान। नाज़रीन गिरामी, असीं मौजूद आहियूं लारकाने जे अंदरि, जिथे मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसी सघो था त KFC जे मथां न बल्कि सिर्फ़ु लारकाने जे अंदरि बल्कि कराची जे अंदरि, बांग्लादेश जे अंदरि, उनखां अलावा बि कुझु इस्लामी मुल्कनि जे अंदरि जेके फ़लस्तीन जी हिमायत में आहिनि उहे KFC जो बाइकाट करण खां बावजूदि बाइकाट जॾहिं अवाम नथो करे त शहरी तंग अची करे KFC जे मथां हमिलो कयो आहे। सो अचो त हिते जेके लारकाने वासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया त बाबा जीअं अवाम जीअं मीर मुर्तज़ा जी इनक़लाबी जदोजहद असां इहो था चऊं त बाबा हिननि खे अॼु बि ॿुधाइण था चाहियूं त असां न डिॼा आहियूं न डिॼंदासीं। बाक़ी जेको आहे ही KFC ते ही बेगुनाह नानसाबी करे रहिया आहिनि, सिंधी अवाम खे ॿधी रहिया आहिनि। पुलिस SP साहिबु ख़ुदि आयो आहे, जिथे ॾोह थो थिए SP साहिबु जिथे ॾोह थो थिए त उते SP साहिबु पाण ख़ुदि नथो अचे। हिते जॾहिं फ़लस्तीन सां ज़ुल्म थियो आहे त बि SP साहिबु पाण कंहिं लफ़्ज़ के दोहराया ई न आहिनि। SP साहिब खे जेको आहे त मुज़ामत करणु घुरिजे। कंहिं मोटर बाइक कंहिं ग़रीब जी फुरी थी वञे त उन जे लाइ को एक्शन न आहे। हिते इसराइलन जी हिकिड़ी हिकिड़ी किन्नी हिकिड़ी KFC जंहिंजे करे ही बंद कराने जे लाइ असां निकिता आहियूं। असां पंहिंजी जान जो बि नज़रानो ॾींदासीं, हिन KFC खे बंदि कराईंदासीं। नारे मुर्तज़ा, असां मीर मुर्तज़ा जा गोरिल आहियूं। असां सरेआम ॿुधाइण था चाहियूं हिननि खे शैताननि खे त ही पंहिंजी KFC बंदि कराइनि। ही बंदि न कराईंदा असां पंहिंजी जान जो बि नज़रानो ॾींदासीं। असां ये बंदि कराईंदासीं। असां न डिॼा आहियूं, असां न डिॼा आहियूं न डिॼंदासीं। असां कॾहिं बि डिॼा न आहियूं। असां पंहिंजी जान जो बि नज़रानो ॾींदासीं। ही जेको ज़रदारी जा हामीन वेठल आहिनि हिते, हिननि खे न छॾींदासीं। नारे नारे मुर्तज़ा, नारे नारे मुर्तज़ा। असां चवणु चाहियूं था इहो त सिंध गवर्नमेंट खे करणु खपे आहे त पुलिस जी सॼी सपोर्ट करे हिन KFC खे बंदि कराया, पर उहो त उन्हनि न कयो। रहंदो जेके अॼोका नौजवान आहिनि, छोकिरा आहिनि, उन्हनि कयो रहंदो, उन्हनि खे ॿधो अथऊं, उन्हनि सां विड़िया आहिनि, हे उन्हनि सां कयो अथऊं, उन्हनि सां बदमाशी रहंदो कई अथऊं। हा सर, ईअं हिननि खे करणु खपे। इहो फ़लस्तीन खे तो प्रोटोकॉल ॾियनि जेतिरो हाणे तव्हां ॾिसी सघो था KFC खे प्रोटोकॉल ॾिनो अथऊं। फ़लस्तीन खे ॾियनि न, इसराइल जे हुन हामी थी बीठा आहिनि, उन्हनि खे माना कुझु बि नथा चवनि। कार्ड कयो हिन सां बसि सिर्फ़ु जानी नुक़सानु न थिए, बाक़ी हिनखे बंदि करणु खपे। ऐं पुलिस खे असां अपील था कयूं जेके बि SHO SP जेके बि आहिनि हिननि खे KFC खे बंदि कराइनि। हीअ हिकिड़ी इस्लामी मुल्क में ग़लति आहे जो हिते हले, हुननि जो सपोर्ट था कनि, इसराइल जी सरी सपोर्ट था कनि।